अस्सलाम वालेकुम तान सुबह एसटीवी न्यूज़ हवाया वाली मोहम्मद जारो नदर जुता घोड़ाबाड़ी खां शाह खालत डातारी चे ना रिपोर्ट ते नदन यूनियन ऑफ जर्नलिस्ट HU जे ज़िले ठठे जे नई चूंडियल पार्टी जे अहदेदारनि जो तंज़ीम साज़ी ऐं मेंबरशिप मुहिम जे सिलसिले में तालका प्रेस क्लब घोड़ाबाड़ी एट वर्ड शहर पहुची सभिनी साफ़िन खे मज़बूत प्लेटफॉर्म यूनियन ऑफ जर्नलिस्ट ते गॾु करण लाइ गॾिजानी कई वई। उन्हनि तरफ़ां तालका प्रेस क्लब घोड़ाबाड़ी जे नई चूंडियल पार्टी खे मुबारकबाद ॾिनी जंहिं ते घोड़ाबाड़ी जे तमाम साफ़ी दोस्तनि खुदा बख्श बिरोई शबीर भट्टी इस्माइल मेमन कादर मौले पोटो राजा तनवीर ख़ास के लिए जी भरपूर आजा कंदे संदन मुकम्मल तावन जो ऐलान कयो। उन मौके ते यूनियन ऑफ जर्नलिस्ट ज़िले जे अॻवाननि पंहिंजे गॾियल बयान में चयो त HU जे ऐं PFU जे प्लेटफॉर्म तां साफ़ियुनि सां थींदड़ ज़ियादतियुनि जो अज़ालो करण ऐं खेनि समाज में तहफ़ुज़ फराहम करण लाइ हिकु मज़बूत नेटवर्क आहे जेका हितां जे साफ़ियुनि जे हक़नि लाइ पाण पतो ॾिए थी। हुन चयो त साफ़ी समाज जा रखवाला आहिनि जेके मज़लूम माण्हुनि जी कूक ऐं उन्हनि जे हक़नि लाइ आवाज़ ऐवाननि ताईं पहुचाइनि था। गॾिजाणी में साफ़ी गुलाम हैदर खटी, मीर मुमताज़ चाड़ो, मुख़्तियार चांडियो, अमीर शाह भाॾाई ऐं ॿियनि पिणु शिरकत कई।